जमशेद जा साफ़ी दोस्तो तव्हांजी महिरबानी तव्हांजे अचण जी ऐं यकीनी तौर ते मुल्की सूरत हाल दुनिया जी सूरत हाल ऐं तनज़ीमी सूरत हाल ऐं ख़ुसूसन सिंध जी सूरत हाल ते अॼु सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव बॉडी जो तफ़सीली इजलास थियो जेको 5 कलाक जारी रहियो ऐं उन में एजेंडाउनि ते गौर वीचार करण खां पोइ असां सम्झो त ज़रूरी आहे त तव्हांखे बि मुल्क जे ख़ारजा पॉलिसी मुल्क जे वफ़ाक़ी हुकुमरान तर्ज़ हुकुमरानी ऐं उन में उन पारां थींदड़ साज़िशुनि ऐं ख़ुसूसन सिंध में जेका बदइंतिज़ामी या बेईमानी या जेका हले थी मुनाफ़िकी सिंध हुकूमत जी उन्हनि खां तव्हांखे आगाह करियूं मुल्की ग़ैर मुल्की सूरत हाल ते यकीनी तौर ते पाकिस्तान बि पहिरीं 21 नुक़्ता वरी 20 पर उन्हनि ते जेके ग़ज़ा ते ट्रंप जूं पॉइंट्स आयूं आहिनि उन्हनि में ॿियनि मुल्कनि सां गॾु पाकिस्तान बि शामिलु थियो जंहिंमें इजिप्ट त हुई सऊदी हुई पर यूरोपियन यूनियन खां सवाइ पाकिस्तान बि उनजी सपोर्ट कई आहे जंहिंजे करे यकीनी तौर ते उनजा असरात असां ते थींदा पर इन ते सिर्फ़ु आउं 2 जुमलनि में ॻाल्हाईंदुसि त पाकिस्तान जी फॉरेन पॉलिसी जी अलाइनमेंट जेका इहा कई वई आहे इन जे एवज़ असांखे इंसानी हमदर्दी ऐं वर्ल्ड पीस खां वधीक कारोबारी रिश्तो नज़र थो अचे जंहिंमें ताक़तवर मुल्क US असांजे मादनी वसीलनि जो सौदो कयो आहे उन्हनि खे ॾिना विया आहिनि हितां वञी प्लेटम रखी ऐं हासिलु हिननि इहो कयो आहे उहो आहे त सिक्योरिटी सर्विसिस इन रीजन में सऊदी में बेस करे ऐं इन रीजन में असीं पाकिस्तान फ़राहम कंदो हाणे इहो इन जा कुझु यकीनी तौर ते फ़ाइदा बि थींदा पर नुक़सान घणा थियण जो अंदेशो आहे छो त इन सां अरब दुनिया मिडल ईस्ट ईरान ऐं उन्हनि जे तालुकात जो छा थींदो इहो ख़ुदि हिकिड़ो सवाल ई आहे छो त पाकिस्तान माज़ीअ में हमेशह इन खां बचंदो रहियो आहे त कंहिं बि कॉन्फ्लिक्ट में रिलीजियस जेके मुस्लिम मुल्क आहिनि उन में पंहिंजूं फ़ौजूं न मोकिले पर हिन वक़्तु यमन ईरान इहे सभु सुवाल आहिनि जेके अॻिते थींदा सो उन करे असांजी हमेशह इहा घुर रही आहे त यकीननि मुल्क जी सिक्योरिटी तहत ते फॉरेन पॉलिसी ठाही वञे पर उन सां गॾु पब्लिक फ्रेंडली हुजे कंहिं जुआ न हुजे असांजी अवाम जे भलाई लाइ हुजे ऐं असांजे पाड़ेसरी मुल्कनि में इन जे करे ईरान सां अधोगा भरा रिश्ता आहिनि उहे वधीक कशीदा थियण जा इम्कान आहिनि मुस्तक़बिल में ओभर में हिंदुस्तान सां जेके तालुकात आहिनि उहे त अणवणंदड़ आहिनि असां हमेशह डिमांड कंदा रहिया आहियूं त इहे पाड़ेसरी मुल्कनि सां नॉर्मल तालुकात रखो ऐं लाहौर छा बहावलपुर बहावलनगर यानी राजस्थान सां ऐं सिंध जा गुजरात सां इहे सभु बॉर्डर खोले ऐं पब्लिक लाइ फ्रेंडली कयो वञे ऐं इन में सॉफ्ट बॉर्डर ऐं सहूलियत कई वञे उनखां सवाइ मुल्की सूरत हाल ते जिन शयुनि जो ख़ुसूसन ज़िक्र कयो जेको अॼुकल्ह तव्हांजे नज़रम बि आहे उहो जेको 4 ॾींहं वज़ीर आला पंजाब यानी बयानु ॾिनूं त असां पाणी बि असांजो आहे ऐं उन ते पैसा बि असांजा आहिनि मुंहिंजे ख़्याल में इन गुरूर मां निकिरणु घुरिजनि असां इन ते पाणी जिदोजहद तहरीक में हलाए चुका आहियूं ऐं खेसि उते बि आऊं मेहड़ में जवाबु ॾेई चुको हुउसि पर वरी बि जेकॾहिं ताज़ी ॻाल्हि आहे त हुननि जो इहो बयानु मुल्क जे फेडरेशन जे मफ़ादम न आहे 1 पंजाब जेको अकॉर्ड में पाणी हिसो मिलियलु आहे उनखां अॻु ई वधीक कैनाल ठाहे पाणी खणे पियो ऐं उहो सिंध जो पाणी खणे पियो उन करे वधीक कैनाल जो सोचणु ऐं ज़बरदस्ती ठाहिणु पंहिंजे हुकूमत जे पैसनि ते ठाहीनि या ताक़त जे गुरूर में ठाहीनि या ताक़तवर धुरियुनि खे हिसेदार
ज़मीनुनि में पाणीअ में करे ठाहीनि, सिंध खे कंहिं बि सूरत में क़बूल न हूंदो। उन करे असां हिन मज़मत कंदे इहो इरादो या पंहिंजो ऐलान करियूं था, जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का कोशिशि कई वई त असीं सिंध यूनाइटेड पार्टी पंहिंजनि इतादियुनि सां गॾिजी हुन लाइ भरपूर मुखालफ़त कंदी। पर इहो सिर्फ़ु CM पंजाब जो मामिलो न आहे, इहो मामिलो पैदा कयल आहे प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी जो, जंहिं 8 जुलाई 2024 ते इजाज़तनामो ॾिनो, अञा वापसि कोन वरितो अथसि। उनजा असेंबली मेंबर सेनेटर तक़रीरूं त कनि पिया, पर तक़रीरुनि करण जे बजाए प्रेसिडेंट हाउस मां इन्हनि कैनालनि खे वापसि वठण जो एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर कढाए छॾे त इन ते हूअ ॻाल्हाए बि न। पर छो त इन जो इजाज़तनामो उन ॾिनो आहे, सिंध जे माण्हुनि ताक़त जे ज़रिए हुनखे रोकियो ऐं 28 ते काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट खे अवामी ताक़त जे ज़रिए विहारे ऐं उनखे पोइते करायो। सिंध जे माण्हुनि करायो, पर असांजे प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान इहो इजाज़तनामो ॾिनो। हाणे CCI में का वरी बि बहस हेठि आणे छॾियो आहे, यानी वरी बि ठाहींदा। ऐं इहो असां मुतालबो था करियूं प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान खां त इन खे एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर कढी ऐं वापसि करे, ऐं पीपलनि खे बि चऊं था त पंहिंजे प्रेसिडेंट ते दबाव विझो, तक़रीरूं हुन ते CM पंजाब ते करण जे बजाए पंहिंजे प्रेसिडेंट वटि MNA MPA ऐं सेनेटर गॾिजी वञनि, एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर कढी इन कैनाल खे मुस्तक़िल तौर ते ख़तमु कयो वञे। उन खां सवाइ मुल्क जो असां तव्हां सां अॻे ॻाल्हाईंदो रहियो आहियां त SIFC शिकिल में स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जे शिकिल में अॻई मुल्क जे असासनि ते कंट्रोल सेंट्रलाइज़ थी वियो आहे। उन करे असां इन खे पंहिंजे मफ़ाद में या सूबाई ख़ुदमुख़्तारी या फेडरेशन जे मफ़ाद में नथा सम्झूं, ऐं सम्झूं पिया सिंध जा वसीला इन जा फ़ैसिला केरु ॿियो करे, पोइ समुंड जा फ़ैसिला ॿियो करे, कोयलो या दरिया या ज़मीनूं, इहो असांखे क़बूल न आहे। उन करे उन सां गॾु वरी हाणे NFC नेशनल फाइनेंस कमीशन, जंहिंजो हींअर इजलास अॻे महीने में घणो करे थींदो, त असां सां हथु करण खां पोइ नेशनल फाइनेंस कमीशन जेका लॻभॻि मुल्क जे वॾनि टैक्सिस में इनकम टैक्स, जनरल सेल्स टैक्स, एक्साइज़ ड्यूटी ऐं कस्टम्स मां गॾु थींदो आहे, ऐं उहो पूल ठहंदो आहे। ऐं उहो हिन वक़्तु पूल 8.3 ट्रिलियन आहे, माना 8.3 पदम, लख करोड़ अरब खरब पोइ पदम, ओतिरो ठहंदो आहे। उन में हिकिड़ी जेका मुनाफ़ी कई वई आहे, जेका हिननि PMLN ऐं पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट, उहा इहा त PDL पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी 1300 अरब जी उहा GST ख़तमु करे ऐं उहा लेवी सिधी मथे ॾेई वई आहे मर्कज़ खे। इहो हिसो जेको 1300 अरब हो, उहो इन पूल जो हिसो हो, जंहिंमां 1300 अरब निकिरी विया 8.2 मां, त बाक़ी 6000 अरब रुपयनि खां बि घटि थी मिले, बाक़ी थो बचे। उन मां वरी 8% अलॻि कढण लाइ प्रोग्राम कयो आहे, त 1% KP खे सिक्योरिटी सबब जे करे ॾींदो ऐं 7% वरी ॿी डिमांड कई आहे वफ़ाक़, असांखे ॾियो। इहो आउं तव्हांखे रुॻो उन मां अंदाज़ो करियो, 1% माना 80 अरब, 8% माना 450 अरब, 350 अरब, त सॉरी ईअं कोन्हे, सवनि ऐं हज़ारनि अरबनि में आहे। उन करे NFC ते थींदड़ लॻंदड़ धाड़ो या असांजा पीपल्स पार्टी ऐं नून लीग वारनि जेको हीअ रिथा कई आहे, असां इन मज़मत करियूं था। असीं सम्झूं पिया त जीअं SIFC जे थ्रू ख़तमु कई वई 18वीं तरमीम अमलनि हली वई आहे, तीअं NFC नेशनल फाइनेंस कमीशन जेको नाणे जी विरासत आहे मर्कज़ ऐं सूबनि जे विच में, उन जे पूल मां जेकॾहिं मथां ई मथां पैसा खणी वेंदा त इहा सिंध सां नाइंसाफ़ी थींदी। सिंध जा हूअं 8000 अरबनि में 2000 अरब हिसो आहे, 8.2 ट्रिलियन में 2000 अरब हिसो आहे, पर जेकॾहिं इहा 8% मथां खणी वेंदा त असांजो 1500 अरब वञी बचंदो, माना 500 अरब असांजा ईअं ई वेंदा हलिया। उन करे अहिड़े क़िस्म जे NFC जेको अॻे महीने में गॾिजाणी थियणी आहे या हिन महीने में, अहिड़े क़िस्म जो क़दम खयो वियो त
असीं इन जी भरपूर मुखालफ़त कंदासूं, इन जे ख़िलाफ़ु तहरीक हलाईंदासूं। उन खां सवाइ जेको SIFC मनसूबो आउं सम्झां पियो, हिननि सभिनी खे ॾिसंदे SIFC मनसूबे मां जॾहिं पाणीअ जूं कैनाल ख़तमु था थियनि त सिंध हुकूमत खे यकदमि पंहिंजूं ज़मीनूं कैंसिल करणु घुरिजनि। सदर खे एग्ज़ीक्यूटिव पावर जे ज़रिए कैनाल ख़तमु करणु घुरिजनि ऐं सिंध हुकूमत खे चीफ मिनिस्टर खे ज़मीनूं वापसि वठणु घुरिजनि। जेके हज़ारे एकड़ ॾेई चुका आहिनि, लखे एकड़ जी प्रॉमिस आहे, 13 लख एकड़ मुख़्तलिफ़ ज़िलनि में अहिड़े क़िस्म जो वापसि वरितो वञे ऐं उन ते जेके कैनालनि जा वेंदे सिंध में बि मनसूबा आहिनि नवां, उहे क़िस्म जा ख़तमु कया वञनि। ऐं सवेल आऊं ॻाल्हाए वियुसि त मिनरल्स ऐं माइंस जेको सॼे मुल्क लाइ ॻणतीअ जो सबबु आहे। ऐं पोएं महीने इस्लामाबाद वियोसि कॉन्फ्रेंस में, उते गिलगित बल्तिस्तान हुजे, ख़ैबर पख्तूनख्वा हुजे, बलूचिस्तान हुजे या असीं सिंध वारा हुआसीं, सभिनी इन ते कंसर्न शो कयो। ही प्रोविंशियल सब्जेक्ट आहे, इन खे जेको असांजा साहिबान अमेरिका में मानीअ जे एवज़ वञी ॾेई आया आहिनि, या ही जेको हिननि खे मिलियो आहे एग्रीमेंट सिक्योरिटी जो ठीको मिलियो अथनि, उन जे एवज़ जेका इन्हनि खे ॾेई आया आहिनि, इहो असांखे क़बूल न आहे। इहो अवाम जो आहे ऐं ग़ैर मुल्कियुनि खे ॾियणु, कुझु ऑफिसर पंहिंजे फ़ाइदे लाइ एक्सटेंशन लाइ ऐं ॿिया वरी जेको पंहिंजी हुकूमत लाइ कनि, अहिड़े क़िस्म जो असांखे मंज़ूरु न आहे। असांजो मुतालबो आहे त असां सिंध नाट पार्टी सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ख़िलाफ़ु जेको कारोबार जो हिकिड़ो इदारो ठाहे छॾियो अथनि, जेको अहलियत जो इदारो जंहिंसां सिंध हुकूमत में एफिशेंट ऐं कॉम्पिटेंट जेके माण्हू उन में अचनि हा अहलियत जे बुनियाद ते, उन में जो कारोबार कयो, उन जे ख़िलाफ़ु सिंध नाट पार्टी कराची हैदराबाद में कॉन्फ्रेंस करण खां पोइ उनजी शागिर्द विंग सॼी सिंध में 8 जायुनि ते प्रोटेस्ट करे रही आहे। इंशाल्लाह अॻिते बि असांजी सिंध नाट पार्टी शागिर्द विंग सां गॾिजी हिन पहिरीं अवाम में हींअर काफ़ी इशू खे खणी आया आहियूं। इंशाल्लाह इन्हनि इदारनि जो घेराव कंदी ऐं शागिर्दनि जी उन में मदद कंदी। असांजो मुतालबो आहे त कराची अहिड़ो शहरु आहे जंहिंमें मुल्क जो कैपिटल आहे, कमर्शियल कैपिटल आहे ऐं उनजी 60% जेका आदमशुमारी आहे, 60% जेका ज़मीनूं आहिनि उहे कब्ज़नि ऐं कब्ज़ा माफ़िया जे ज़रिए इहे असांजा टाउन्स ठहियल आहिनि। जेके कब्ज़ा माफ़िया जे ज़रिए टाउन न ठहियल आहिनि, उते बि जेॾीमहिल मींहुं वसे थो त माण्हू था चवनि त अलाह करे न वसे, उते पाणीअ जा दुबा थी वञनि, पाणीअ में पियो ॿुॾे। अहिड़े क़िस्म जी कराची जी हालत थी आहे, जॾहिं त एॾो वॾो सिंध जो दारुल हुकूमत जेको सिंध जी हिकिड़ो तारीख़ी शहर बि आहे ऐं पाकिस्तान जो कमर्शियल कैपिटल बि, सिंध जी हब आहे, मईशत जो हब आहे, जंहिं वटि पोर्ट आहे पंहिंजो, जंहिं वटि पंहिंजी इंडस्ट्री आहे, जंहिं वटि ट्रेड आहे, सॼो हिते ई थो थिए। त इन जी अहिड़ी उजड़ियल हालत जेको वाटर सप्लाई टैंकर माफ़िया जे मार्फत थिए, ज़मीन जी डेवलपमेंट लैंड माफ़िया जे ज़रिए थिए ऐं करप्ट ऑफिसर उहे विहारिया विया आहिनि उन में बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में, उन में KMC में ऐं ॿियनि में, ऐं हिन में जेका इलेक्शन बि थी उहा ख़ुदि जालसाज़ी जे ज़रिए थी, जेका कंपनी सरकार हिननि खे खटाए ॾिनी ऐं 25 माण्हू उतां जा ज़ोरीअ विहारे ऐं उन्हनि खे कयो वियो। हाणे इन शहर जी तरक़ी कीअं मुमकिन आहे? उन जी शहर जी तरक़ीअ में पाणीअ जो प्रोजेक्ट हुजे, असांजो सर्कुलर रेलवे हुजे, उहो BRT हुजे, माना बसुनि जो जेको ट्रांज़िट हुजे, या गंदो पाणी जेको आहे उनखे ट्रीट करे पोइ समुंड में विझे, जीअं समुंड असांजो दुनिया जे कंहिं सुठो इन्वायरमेंट वारो, हेल्दी इन्वायरमेंट वारो उहो हुजे, या रोडनि जी रिहेबिलिटेशन हुजे। उन्हनि खे लॻभॻि 900 अरब खपनि। असीं था चऊं त बाबा सिंध हुकूमत ऐं पाकिस्तान गवर्नमेंट ॿई अधो अधु करे ऐं हुनखे उहे मुहैया कनि त हिकिड़ो रहण जहिड़ो शहर त थिए ऐं दुनिया जो कारोबार उन मां वधे ऐं सिक्योरिटी सिस्टम त सॼो ख़राबु करे वेठा आहिनि। ड्रग्स ऐं हथियारनि जो त उते अॾो आहे। उन में ग़ैर मुल्कियुनि खे पंहिंजे मुल्क मोकिली
ऐं उनखे फंडिंग कनि त असांजी उन मयार जी थिए जीअं रेलवे लाहौर में आहे, जीअं बस उते आहे, छो नथी इहा सभु थी सघे। पर सिर्फ़ु पैसनि जे हथ खे रोकियो ऐं ॿियनि फूड जे डिपार्टमेंट में विझंदा जंहिंजा सभु पैसा खाईंदा, इरिगेशन विझाईंदा जंहिंजा पैसा खाईंदा, हेल्थ ऐं एजुकेशन में मथां मथां पैसा खाई वेंदा। उन करे अहिड़े क़िस्म जी असां सम्झूं पिया त तॾहिं मुमकिन आहे जॾहिं हिकिड़ो पोर्ट ते टैक्स वरितो वेंदो आहे, उन में हिकिड़ो सेस हूंदो आहे इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट सेस, ॿिन्ही पोर्ट ते KPT ऐं पोर्ट कासम ते। असीं था चऊं त उहो कराची शहर खे ॾिनो वञे त जीअं उन ते हू पाण पंहिंजो शहर जी मेंटेनेंस करे सघनि। 900 अरब उन्हनि खे ॾिना वञनि तामीरात लाइ ऐं हुनखे मेंटेनेंस लाइ उहे ॾिना वञनि त जीअं हू कराचीअ जो शहर जेको असांजो दारुल हुकूमत आहे उहो कंहिं दुनिया जे के बहितरीनु शहरनि में ते हीअं दुनिया जे गंदनि तरीन शहरनि जे 8हीं लिस्ट में अचे थो। असां उन खां सवाइ इन सिंध में ख़ुसूसन बद इंतिज़ामी नाइंसाफ़ीअ जी इहा हद आहे जो असांजा जेके एम्प्लॉइज़ आहिनि, गवर्नमेंट एम्प्लॉइज़ आहिनि, जेको सी ऑर्गेनाइज़ेशन आहे, अलाइंस आहे जेको सिंध एम्प्लॉइज़ अलाइंस, उन में हुननि तहरीक पिया हलाइनि ऐं हक़ु कहिड़ो पिया घुरनि, जेको मिलियल आहे पेंशन जो, जेको मौजूदा मुलाज़िमनि खे मिलियल आहे, हुन ऐं हुननि जी घरवारी, उन्हनि खे जेको टैक्स मिले थो, उहो जेको पेंशन मिले थो, उन में कटौती था कनि 15 साल ऐं ॿिया ऐं ॿियनि सूबनि में जे बराबरि बि न, ॿियनि सूबनि जे बराबरि हुननि जो आहे त असांखे ॾियो। इहो टाइम महदूद न करियो, जेसि ताईं जीअरो आहे को एम्प्लॉई त उनखे मिली वञे। असां सिंध नाट पार्टी उन्हनि जी भरपूर अॻे बि ऐलान करे चुकियो, भरपूर हिमायत जो ऐलान करे थी ऐं इंशाल्लाह असां उन्हनि सां राब्तो करे जंहिं बि क़िस्म जी हू चवंदा असीं उन्हनि जी ओड़े क़िस्म सां सिंधी नाट पार्टी उन्हनि सां भरपूर ताउन कंदी। महिरबानी, थैंक यू। उन खां सवाइ कराचीअ में 9 अक्टूबर ते सिंधी नाट पार्टी, सिंध यूनाइटेड थिंकर्स फोरम, उहे हिकिड़ी मुल्क जे फॉरेन पॉलिसी ऐं अवाम जी भलाईअ लाइ हिकिड़ी कॉन्फ्रेंस करे थी, जेका इन सॼे ते पंहिंजा वीचार वंडींदी त अवामी कहिड़ी फॉरेन पॉलिसी थी सघे, न की कंहिं गैर मुल्कनि ऐं ॿियनि लाइ। उन लाइ हिकिड़ी कॉन्फ्रेंस करे पई। इंशाल्लाह परॾेही मामलनि ते बि ॻाल्हाईंदासूं त जीअं असांजा उन में शिरकत कंदा, उन में साबिक़ा सफ़ीर के टेक्नोक्रेट ऐं ॿिया उन में शिरकत कंदा। इंशाल्लाह उहो 9 ते कराची में थींदो। महिरबानी, तव्हां सुवाल